बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अंबन मुतालिक ही बैत है जैमें मुख्तलिफ़ मेवन जो ज़िक्र है मुख्तलिफ़ मुख्तसर अंबन जा नाला आहिनि। उमेद त ही मुझो बैत तव्हांखे पसंदि ईंदो। त सारायां सचो धणी जो साहिब रब सतार मालिक मेवा पैदा कया चौ ॾिसां चौधार के खट्टा के मिठा के ज़्यादा ज़ाइकेदार सोना सूफ़ सुठा ॾिस ॿिया इंजीर अनार ॾाढ़ूं आहिनि ॾेह में थिया केला कुर्बदार छा ॼमूं जी ॼाण ॾियां थियनि तूत तयार ज़रदालू ज़ैतून जी छॾे ॾे पचार नासपितियूं नथियूं विसरनि ॾिस नारंगियूं निरवार खायो गिदरा ख़ुशि थियनि चिकूं थिया चौधार भले खा बादाम तूं छाहीं ॿेर बिहार डाख किशमिश फारवा लीमा कन लाचार खजनि जी खोसो चवे छा सुणंदे समाचार उन्हनि मिड़नी मेवन मंझां थिया अंबन जा बि अंबार लीलम लालमीन लाल बादशाह ॿिया देसी नाहिन धार दसाड़ी आहिनि दिलि ते ॿिया चौसा चस्केदार तोतापुरी अलमास ॾिस कलेक्टर जो किरदार साले शाही सोनारो रटोल हले वाङण पाली जो वापार अञा बि जिन्सूं जाम अथई अणगणियूं अपार उन्हनि सभिनी जो सरदार सदा सिंधड़ी अंब अथई। महिरबानी।